अंदर एक दफ़ो ॿीहर सियासी गर्मा गर्मी तेज़ थी वई। बलदियाती चूंडू वेझो ईंदे ई सियासी अॻवान ॿीहर शहरनि ऐं ॿारनि जो रुख तेज़ करे छॾियो। उज़र ख़्वाहियूं ऐं मुख़्तलिफ़ स्कीमनि जा ऐलान। पीपी जे अॻूणे सूबाई वज़ीर जाम सैफुल्ला दारेजो जा घोटकी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा। केतिरी हंधनि ते उज़र ख़्वाहियूं करण बाद सैफुल्ला दारेजो पीपी अॻवान सिटी सदर अब्दुल मजीद इलाक़ो सिकंदर इलाक़ो ज़ाहिद भुट्टो ऐं ॿिया अॻवाननि साण करे घोटकी जी शाही बाज़ार पहुतो, जिते हुन घोटकी जी शाही बाज़ार जे दुकानदारनि सां मुलाक़ातूं कयूं। उन मौक़े ते हुन घोटकी जे शाही बाज़ार जे सालनि खां नकारा बणियल छत ॿीहर नैसर ठाहे ॾियण जो पिणु ऐलान कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे जाम सैफुल्ला खान दारेजे चयो त असां सकणा ऐलान करण वारा न आहियूं, पर असां गॾु CMO साहब बि आहे। मां हिनखे हिदायत कई आहे त इहो 30 जे अंदरि जेको आहे तव्हां बि ॾिसंदो, कोशिशि करे ई दफ़ो अॻ में जेको आहे कमु थिए, ई दफ़ो अॻ में कमु न थियो त ई दफ़ो फौरन पोइ जेको आहे कमु करे जो ॾींहुं राति जेको आहे कमु करे हिनखे मुकमल कराए। छत जेको आहे इहो असांजो बि वाइदो थियल हो त हिते शाही बाज़ार में छत न आहे, मींहुं वसे थो, माण्हुनि जो नुक़सानु थिए थो, दुकाननि जो नुक़सानु थिए थो, माण्हुनि खे तकलीफ़ थिए थी, दुकानदारनि खे तकलीफ़ थिए थी, माण्हुनि जे मथां सिरूं किरनि थियूं, माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। वॾी में वॾी शिकायत इहा मिली आहे त हिते जेके बि माण्हू ख़रीदारी करण लाइ ॿारियाड़ी जा अचनि था या शहर जा अचनि था, हिते को न लेडीज़ लाइ न जेंट्स लाइ हिते को लैट्रिन जी फैसिलिटी न आहे, पब्लिक टॉयलेट्स न आहिनि। त इहा त तमामु हिकिड़ी बेइज़ती जी ॻाल्हि आहे त एतिरियूं ख़ासि तौर सां लेडीज़ खे वीचारी इहो बि मां हिनखे हिदायत कई आहे त हिते सरकारी जॻह आहे, उन में 4 जेके लेडीज़ जा ऐं 4 जेंट्स जा, इहे बि साॻे टाइम में जीअं छत जो कमु हले थो, छत सां गॾोगॾु जेको आहे उहो बि जेको आहे ॿई फॉर्मेलिटी गॾु करे इहे बि तव्हां शाही बाज़ार जी छत केतिरनि सालनि खां नाकारा आहे। दुकानदारनि जी शिकायत हुई त को वॾो हादसो न थिए, जंहिं करे अॼु हिते पहुची घोटकी म्यूनिसिपल कमेटी जे CMO नादर शामरुटी खे हुकुम जारी कयो आहे त हू जल्द खां जल्द शाही बाज़ार जी छत नए सिर तामीर कराए। हिननि चयो त घोटकी जी शाही बाज़ार ॿाहिरां वाशरूमनि जी पिणु सख़्तु ज़रूरत आहे, जेके पिणु ठाराया वेंदा। घोटकी शहर म्यूनिसिपल जी नाअहली सबबि गंदगी वधण वारे सवाल जे जवाब में सैफुल्ला दारेजे चयो त म्यूनिसिपल जे समूरनि अमलदारनि सां गॾिजाणी करे हुकुम जारी कयो आहे त हू जल्द खां जल्द शहर जे समूरनि इलाइक़नि जी सफ़ाई कराइनि। उन मौक़े ते शहरनि CMO घोटकी पारां शहर अंदरि सफ़ाई न करण जूं शिकायतूं पिणु कयूं।